दोस्तों दुनिया जो तमामु वॾो साइंसदान आइंस्टाइन, हुनजो एॾो नालो पूरी दुनिया में इज़त, पर वीचारे जी घर में इज़त न हूंदी। जेतिरा बि पैसा हुनखे मिलंदा, इवन नोबेल इनाम जो जेको प्राइज़ मिलियो घरवारी खे ॾेई करे हुनखे बसि चुप कराईंदो रही, चवंदो त घर में रहणु ॾे। असांजे बि हिकिड़े दोस्त वीचारे सां साॻी मसइलो आहे। वीचारो कमाईंदो त ॾाढा सुठा पैसा आहे, 50-60 हज़ार रुपियो, पर वीचारे खे घर में मानी जी उमेद बि न आहे। ऐं जेकॾहिं घर सवेरे वञे कंहिं ॾींहुं त पोइ त ईअं सम्झो त वॾो अज़ाबु हूंदो आहे। पोइ हाणे हमेशह वीचारो राति जो अहिड़े महिल वेंदो आहे जो हुनजी घरवारी निंड पई हुजे ऐं सुबुह जो घरवारी जागण खां पहिरां निकिरी ईंदो आहे। पोइ कॾहिं कॾहिं वीचारो त जल तकड़ में निकिरण करे वीचारो मुंहुं बि न धोई सघंदो आहे। हुन ते हिकिड़ो किसो यादि आयो त कंहिं ऑफिस में 2 दोस्त गॾु कमु कंदा हुआ। हिकिड़ो दोस्त जीअं ऑफिस मां मोकल मिले सिधो घर हली वेंदो, ॿियो वीचारो होटल ते वेही राति जो 1-2 वॻे घर वेंदो। पोइ ॿिए दोस्त हिकिड़े पुछा कयोसि त बाबा मां पंहिंजे घर हली वेंदो आहियां, तूं बि घर हली वञी करे सुकून कंदो कर, ऑफिस मां मोकल ॾियण खां पोइ। चई बाबा मुंहिंजी घरवारी त अहिड़ी आहे जो घर पहुचंदो आहे जहिड़ो शुरू, कोन खे बहानो हूंदो आहे। मां ॾाढो तंग थी वियो आहियां, हाणे मां इन करे देरि सां वेंदो आहियां, निंड पइजी वेंदी आहे त जीअं मां थोरो जंहिं महिल वञा सुकून सां सुम्ही सघां, ऐं सवेरे हुनजे उथण खां अॻु में ई निकिरी ईंदो आहियां जीअं जहिड़े खां बची सघां। पोइ हुन दोस्त खां पुछियईं त तूं जो सवेरे थो वञी त तुंहिंजी छा घरवारी जहिड़ो न कंदी आहे? चई न, मां शादी राति ॿिली मारे छॾी। दोस्त हैरान थियो, कीअं ॿिली मारण जो छा चकर आहे? चई मुंहिंजी शादी राति कमरे में ॿिली घिड़ी आई, मूंखे बि सिरोटो हिकिड़ो हथु आयो, ॾिनो जो मूं हुन ॿिलीअ खे मथे में त मेजालो ई ॿाहिरि। मुंहिंजी घरवारी अहिड़ो ड्रिजी वई जो अॼु ताईं कुझु हंधि ई कोन्हे। हुन महिल सोचियो भई हीअ त फ़ा जो सुठो को हल निकिरी आयो आहे। हमरा छा कयो जो हुन ॾींहुं राति जो ॿिली पकिड़े वञी पंहिंजे कमरे में छॾी ऐं हिकिड़ो अधड़ सिरोटो बि हथु करे रखी। राति जो जीअं ॿिली ज़ाहिरा पंहिंजे फितरत जे हिसाब सां जीअं म्याऊं कई त हिन बि सिरोटो वाहे कढियोसि। ॿिली वीचारी आंड्राई ॿाहिरि अची आहे, पर उथी वीचारी जे घरवारी घरोड़े मुंहं में भूंडो ॾिनोसि। चंडरा मारणी हुई त पहिरीं राति मारी आहे, हाणे छा थींदी? दोस्तो तव्हां मां माइंड न कजो, जेको दोस्त वाक़ई में हाणे बि इन कंडीशन में आहे जो घर नथो वञी सघे त पोइ ॿाहिरि ई हुजे गुज़ारो करे। बाक़ी जेके दोस्त जंहिंजी अञा न आहे शादी थी त उहे यादि रखनि और ॿिली जी क़ुर्बानी ॾियनि, न त पोइ हुन सां मूं वारे दोस्त जहिड़ो अशरु थींदो ऐं आइंस्टाइन वारो अशरु थींदो।